बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सॼी संगत के सलाम। जेके भी भाइर मोज़ज़ीन असांजा नौजवान बुज़ुर्ग हिते आया आहिनि, मां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां वेलकम चवां थो। ही इतिहाद न कंहिंजे ख़िलाफ़ु ठहियो आहे, न कंहिंजे दुश्मनी में ठहियो आहे। ही इतिहाद हिकु प्लेटफॉर्म आहे जेको ज़रदारियुनि जो आवाज़ु आहे, उहो हिन प्लेटफॉर्म ते हिकु करे ॿुधो वेंदो। असां ज़रदारियुनि सां जेके मोरे में नाइजाइज़ियूं थी रहियूं आहिनि, इहे कंहिंखां बि लिकियल कोन्हनि के। उहे मुंहिंजे माइटनि सां हुजनि, तव्हांजे माइटनि सां हुजनि या तव्हांजे माइटनि सां हुजनि, पर इहे सभु ज़रदारी आहिनि। हिकिड़े ज़रदारी सां नाइजाइज़ी सभिनी सां नाइजाइज़ी आहे। असां 10 खां लास्ट 15 सालनि खां कंहिं ज़रदारी खे नौकरी नाहे मिली, कंहिं ज़रदारी जा कम न आहिनि थिया। छो असां ज़रदारी पीपल्स पार्टी जा वोटर कोन्हियूं के? ॿुधायो, असां वोटर आहियूं न आहियूं? पोलिंगनि ते असां वेंदा आहियूं न आहियूं? वेंदा मरनि पोलिंगनि में ज़रदारी, जहिड़ा ज़रदारी कनि। हिते सभिनी खे ख़बर आहे त असांजा ज़रदारी को बि कंहिं बि हीनियस क्राइम में को बि इन्वॉल्व कोन्हे। हणोस चर्स वञे थो रोड तां, हणोस चर्स। छो ज़रदारी यकीन आहिनि छा? मां मैसेज ॾियणु चाहियां थो असांजे पुलिस वारनि खे बि, जेको बि मोरे जो आहे, SDPO मैडम आहे या इहो इम्तियाज़ खोहड़ आहे, मां हिननि खे ॿुधायां थो, हाणे तव्हां सां रिआयत न कंदासीं। तव्हां कंहिं ज़रदारी में हथ विझंदो, असां तव्हांजा हथ भञी छॾींदासीं। कानून में अचे थो, तव्हां वठो, असां तव्हां सां गॾु बीठा आहियूं, नाइजाइज़ी न थियणु ॾींदासीं। हिते जेके बि गॾु थिया आहिनि, मां सभिनी खे अॼु घुराइण जो मक़सदु इहो हुयो त असां हिकिड़ी बॉडी चूंडियूं। ज़रदारी इतिहाद जेको आहे, नाइजाइज़ी थिए थी, उहा उन सियासी जिते बीहंदा आहियूं बीह वेंदा आहियूं। असांखे न आहे ज़रूरत कंहिं कम जी, असां कमु वठी ॼाणूं था ऐं वठंदासीं। असांजो हक़, असां पीपल्स पार्टी का रिजर्वेशन आहे, जंहिंसां बि का नाइजाइज़ी आहे। हा, लास्ट ॻाल्हि मां चवणु चाहींदुमि, उन्हनि खे 2013-14 जी पघार थी मिले। छो? उहे ज़रदारी न आहिनि, उहे पीपल्स पार्टी जा वोटर न आहिनि छा? उन्हनि लाइ केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे को? असां रिक्वेस्ट कंदासीं चेयरमैन साहब खे त जेके बि असांजा ज़रदारी आहिनि, असां उन्हनि खे थ्रू प्रॉपर चैनल हिकिड़ी एप्लीकेशन ॾींदासीं, उन्हनि जी पघार फुल फोर वधाई वञे ऐं 2026 जे मुताबिक़ कई वञे। न आहे न ई रहण ॾींदासीं। ॼाणूं था, वठंदासीं ऐं वठी ॾेखारींदासीं। असां सभिनी खां व्यूज़ वठंदासीं। तव्हां सभु वरी आहियो, सभिनी जी महिरबानी।